पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त पोइ किस्तनि में सिर्फ़ु बैकग्राउंड ॾेखारियो पियो वञे त कहाणी कीअं हुई कीअं थियो। मां तव्हांखे कल्ह बि वारी अपडेट में टियों वारी अपडेट में बि इहो क्लियर करे ॿुधायो त तव्हां अञा काफ़ी किस्तनि ताईं इहो सांवल कहाणी ॿुधाईंदो रहंदो। बैकग्राउंड जाबिर ऐं हसीना बेगम ऐं होॾां वॾे साईं जो ऐं इहे ई कहाणियूं तव्हां लगातार ॾिसी रहिया आहियो जंहिंमें ॾेखारियूं पियूं वञनि सिर्फ़ु बैकग्राउंड ई ॾेखारियो पियो वञे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे इहो बि ॾिसणु वटां मिलंदो जंहिंमें आहिस्ता आहिस्ता हाणे चाकर ख़ान जेको आहे यकीन करणु शुरू कंदो सांवल जे ॻाल्हियुनि ते। यकदमि यकीन कॾहिं बि न कंदो, थोरो थोरो हुनजे ज़हन में कहाणी वेहणु शुरू थी वेंदी त वाक़ई किथे सांवल सही त नथो चवे, सच त नथो चवे, सांवल सचो आहे मतां थी सघे थो जेको सांवल जो ॻाल्हियूं आहिनि। पोइ इंक्वायरी कंदो पंहिंजे हिसाब सां जाबिर ऐं हसीना बेगम जी ऐं होॾां जेको आहे रुंडे जी। अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो हाणे जीअं जीअं क़िस्तां वधंदियूं वेंदियूं तीअं तीअं कहाणी ज़बरदस्त थींदी वेंदी। इहो मक़सदु इहो आहे त क़िस्तां यकदमि हीअ जेको आहे न कहाणी तव्हांजे साम्हूं क्लियर न ईंदी। 3-20 क़िस्तनि ताईं त सिर्फ़ु इहो ईअं ई चर्चो हलंदो।